नाज़रीन, खानपुर महर वेझो पीर बरी वारे इलाइक़े में जवाबदारनि हथां क़त्ल कयल नौजवान ज़मीर बोज़दार जा वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। बोज़दार बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ मक़तूल नौजवान जे वारिसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। वधीक तफ़सील ॾिसूं था काज़ी ख़ादिम जी हिन रिपोर्ट में। खानपुर महर वेझो गुज़िरियल ॾींहुं पीर बरी वारे इलाइक़े में चौपायो माल जे भेल वारे मामले तां बोज़दार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े में बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान ज़मीर बोज़दार जा वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। बोज़दार बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मक़तूल नौजवान जे वारिसनि भाड़नि तोड़े मर्दनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। कल खां वठी को बि गवर्नमेंट असांजो मदद न कयो आहे, न डॉक्टर कयो आहे। डॉक्टर असांखे कल रुलाए रुलाए मुंहिंजे छोकिरे खां वातूं शाम जो रत हलणु शुरू थियो। रत ॾिठो अथसि, मूंखे अंदरि घुराए चई मूंखे 1.5 लख ॾींदे त मां तुंहिंजो इहो कराईंदुमि। न त पुटु खणी रवानो थी। मां सिज लथे पंहिंजो छोकिरो खणी आयो आहियां। हिन टाइम ताईं मुंहिंजो को इंसाफ़ न थियो आहे। हाणे मां सिंध पुलिस खे अर्ज़ु कयां थो तो मुझे मदद करने जो मुझे मदद लगे मां पान के तेल हाड़े बाह दे छॾींदुमि। एसपी जा आईजी जॾहिं जी उन्हनि खे बि अहिड़ा पुट हूंदा जो उन्हनि जा पुट इहे हुजनि उहे घटि न करनि, पर असां ग़रीब हूं। जुमू बोज़ार अञा बि धमकियूं ॾिए त मां ॿियो पुट तुंहिंजो मारींदुमि। इहो मुंहिंजो भाणेजो आहे। कल्ह उन ते हमिलो जो माना बकरियूं बि काए विया, उनखे धक हणी उनखे मारे विया। मुंहिंजो भेण बि थिए नेकमो नालो अथसि, उनखे बि फटी करे विया। हिन वक़्तु पुलिस वेठो आहे, छके जो रहंदा उतो मानी जवाबदारनि खां उनखे मिले थो कुकड़ बकरियूं खायूं, दर्शन कयूं, वेठा आहिनि टारनि जे हेठों। का बि असांखे इंसाफ़ न आहे। जो इंसाफ़ न थियो त असां सुबुह एसपी साहिब मीरपुर अची धरणो हणे पाण खे बाहियूं ॾींदासीं। दुरमहमद वारा वेड़ी विया आहिनि, ठीकु आहे। धक हयो अथनि, छा कयो अथनि। असां पहिरियां ई FIR असांजो अञा ई असां वटि उहो FIR पियो आहे। असांजो हिन टाइम ताईं उहो बि असांजो इंसाफ़ न थियो। असांजो ज़मीर मारिजी वियो। इन जो असांखे इंसाफ़ खपे, ॿियो कुझु न खपे। एहतिजाज कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर DIG सकर SSP घोटकी ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त केस दाख़िल करे मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में SSP घोटकी जी ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु काज़ी ख़ादिम, आवाज़ न्यूज़, खानपुर महर।